साईं प्रताप साहब हीअं जेके असां ॾिसूं पिया रोड जे ॿिन्ही पासे खां जेका ज़मीन आहे उन में इहा जुअर बाझर ऐं मुख़्तलिफ़ जेका ॿूटा इहे नज़र अचनि पिया त इहे छा हिते छट कंदा आहिनि या ईअं पाण ई थी वेंदी आहे? थर चवंदा आहिनि वसे त थर न त पर। वाह। हाणे हीउ जेको फसल आहे तव्हां ॾिसो पिया हिते बाजर ऐं गुआर मेन असांजा फसल आहिनि ऐं गुआर जा रेट त कंहिं टाइम में माने 50 साल अॻु में जंहिं बि हुनखे स्टोर कयो माशाल्लाह हायल बाक़ी ॿियूं असां वटि हिते तिर बि थियनि मुंग बि थियनि इन्हनि जो फसल बि थिए मुख़्तलिफ़ भाॼियूं थियनि भाॼियूं त तक़रीबन सभई थियनि थियूं असां वटि जेके मेन जे न भई हिते असां वटि जेके भाॼियूं थियनि थियूं आहिनि चिबड़ आहिनि अच्छा मरीड़ो आहे मरीड़ो जेको आहे उहो वाइल्ड आहे सही हुनखे पोखबो कोन आहे हीअ जेका ॿनियनि वारी पोख आहे हीअ अॻे त उठनि सां कंदा हुआ सही जीअं हंधनि ते ढगनि सां कंदा आहिनि कुझु हंधनि ते गॾनि सां बि कंदा आहिनि हाणे ट्रैक्टर सिस्टम अची वियो अच्छा पर लोकली अञा माण्हू डिस्करेज कनि था त छो त हुन पोख में हिन पोख में ॾींहुं रात जो फ़र्क़ु आहे सही तो ऐं अच्छा फ्रूट हिन मौसम में फ्रूट बि थिए हिते साईं असां वटि हाणे हीअ जेके छाया थींदा छायूं जेके आहिनि छायूं हिते गुजरियूं थींदियूं में हवाले सां ईंदियूं आहिनि बाक़ी जेका सब्जियूं खुंबियूं हिते तमामु घणियूं ऐं तंहिंखां पोइ पिपूं थींदियूं आहिनि अच्छा भई फ्रूट में ई अचे थी अच्छा जीअं पेरूं वग़ैरह आहिनि ईअं माना पेरूं जेके आहिनि उन्हनि जी मौसम या सिंगरनि जी मौसम अलाह सां हिकिड़ी दात ॾिनी आहे त हिते जो माण्हू बाजर हाणे थींदी बाजर यकी रखंदो अॻे चवंदा हुआ असांजा वॾा ॻाल्हि कनि था त कणक जी मानी तॾहिं कबी हुई जॾहिं महिमान ईंदो घर अच्छा न त कामन बाजर जी मानी हूंदी हुई सही हाणे असां वटि बाजर जी मानी तॾहिं था कनि जॾहिं महिमान थो अचे वाह वाह न त हिकिड़ो उहो टाइम हूंदो चांवर हिते जो माण्हू शौक़ सां खाईंदो आहे असांजे घरनि में चांवर थियनि ऐं तक़रीबन जेको आहे मूं तव्हां सां ज़िक्र पिया कयो त ही जेका बाजर आहे माण्हू ॿाराड़ी में बाजर रखे थो ऐं तंहिंखां पोइ माल जाम आहे तव्हां रस्ते ते बिल्कुलु माल जेका आहे हाणे ही सिंध वठी वेंदा आहिनि वरी वापसी अची वेंदी आहे बरसातनि में तो लाइव स्टॉक हिते 8 मिलियन लाइव स्टॉक आहे अच्छा न्यूज़ीलैंड मुल्क में जेतिरो लाइव स्टॉक आहे उहो ख़ाली थर में आहे जबरदस्त तो माण्हू ढगियूं छो त हिते जी सर्वाइविंग एग्रीकल्चर ऐं ॿियो लाइव स्टॉक आहे 80% माण्हू ॿाराड़ियुनि में रहंदा ऐं 4-5 महीना ही फसल ऐं हिते ॿनियनि सां इन्हनि जो ई हूंदो आहे तो माशाल्लाह बाजर ॾिसो था तव्हां ॾाढी ख़ूबसूरत बाजर आहे असां वटि दोस्त चवंदा आहिनि थरे खे जॾहिं बि बरसाति जो पुछंदो चवंदा अञा हिकिड़ी बरसाति खपे वाह थरे जो मींहुं ऐं मोहबत सां ढो थियणो ई न आहे अच्छा ही थर बाबियो जेको आहे माना बाबियो पखी आहे इहो इन जे बारे में थोरो ॿुधायो त थर बाबियो थर बाबियो पखी आहे जेको सफ़ा सॉफ्ट पखी आहे जीअं थर में मोर बि घणो थो थिए मोर बि सॉफ्ट पखी आहे ॾाढा नरम आहिनि हाणे पर हुनजी सेंसिटिविटी सां आहे त भई थर बि एॾो ई सेंसिटिव आहे उन्हनि शयुनि में पर बस हिकिड़ो कुदरत आहे हिते अलाह साईं असांखे कुदरती वसीलनि सां मालामाल कयो आहे हिते साईं चाइना किले आहे तव्हांजो ग्रेनाइट आहे तव्हांजो थरकोल आहे साल्ट माइन्स आहिनि त एॾा ज़ख़ीरा आहिनि त कॾहिं कॾहिं आसमान वारो असां सां कई साल नाराज़ थिए त धरती माउ पंहिंजो सीनो फाड़े पंहिंजे बचनि जी पालना करे थी न फ़क़ति थर जी पर हिन कुल खान जहान जी करे थी तो ये आओ न मारे देश जेको हिकिड़ो चवणी आहे आओ न मारे वसीला कभी आओ न मारे देश आओ न मारे देश आहे कुदरत जो देश आहे कुदरत जो देश आहे हर उन माण्हुनि जो थर देश आहे जेको अमन पसंदि आहे जेको भाईचारी आहे जंहिंजो मज़हब इंसानियत आहे जबरदस्त वॾी महिरबानी साईं तव्हांजी थैंक यू सो मच